हक़ मौजूद तव्हां सभिनी सॼणनि खे असां हिन साईं मोहम्मद सिद्दीक़ परियार जे चौथी वर्सी जे मौक़े ते भलेकार चऊं था। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी हिन ॾींहं जे अहिड़े टाइम जे हवाले खां तव्हां शिरकत कई आहे जो अनएक्सपेक्टेड आहे। हर कंहिंजे मसरूफ़ियात जो टाइम आहे, कंहिंजे आराम जो टाइम आहे, कंहिंखे का शादी तक़रीब आहे, कंहिंखे का पंहिंजी ज़ाती मसरूफ़ियात आहे। हिन जे लाइ असां इंतिहाई तव्हां खां मुज़रत था कयूं ऐं माफ़ी था वठूं ऐं उन सां गॾोगॾु असांखे तमामु घणी ख़ुशी थी थिए जो तव्हां सभिनी दोस्तनि हिन सिंधी बि संगत शाख मोरो जे सॾ ते हेॾी भरपूर मोट ॾिनी आहे जो सची ॻाल्हि आहे त असांखे पंहिंजे हिन टाइमिंग हिसाब सां एतिरी उमेदु कोन हुई, छाकाणि असां सम्झो पिए त असां टाइमिंग अहिड़ी रखी आहे जंहिंमें असांजा काफ़ी दोस्त शरीक न थी सघंदा। सेक्रेटरी साहिबु वज़ाहत कई का मजबूरी हिन जे करे जेको आहे साईं मोहम्मद सिद्दीक़ परियार जेको आहे सिंधी बि संगत शाख मोरो जो पाण सेक्रेटरी बि रहियो, न रुगो सेक्रेटरी हो पर हुनजे ज़िंदगीअ जा खोड़ पासा आहिनि। पाण नाटक नवीस बि हो, अदाकार बि हो, हिदायतकार बि हो, उस्ताद अॻवान बि हो ऐं हिन फ़न सां बि वाबस्ता हो ऐं सिंधी अदब सां वाबस्ता हो। इहे सभई ख़ूबियूं साईं मोहम्मद सिद्दीक़ में ॻण जहिड़ियूं आहिनि। तंहिंजे करे ई अॼोके हिन मौक़े में जेके बि दोस्त वेठा आहिनि उहे पाण सभिनी मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्रनि सां तालुक़ु रखनि था। बहरहाल उनखां पोइ साईं जी जेका क़दावर जेका सुञाणप हुई उहा हुई त साईं ख़ासि तौर ते जेको पेटे अलफ़ में साईं राशिद वारनि सां मोहम्मद परियल सियाल हाफ़िज़ मोहम्मद बश ख़ासि कयली उन्हनि सभिनी सां गॾिजी जेको उस्तादनि जे बहितरी ऐं भलाई लाइ जेका जाखोड़ कई मोहम्मद सिद्दीक़ जो उहो पासो बि साराह जोॻो आहे। ऐं उन सां गॾोगॾु सिंधी ड्रामा नाटक मंडलियूं या ख़ासि तौर ते उन्हनि जा जेके ड्रामा जेके आहिनि जाहिल ड्रामो जेको आहे चिलकणींदा ख़ैर हुए, इहे हिकिड़ा अहिड़ा हुन जेके आहिनि ड्रामा ऐं पेश कया जिन जा असरात माण्हुनि ते तमामु घणे वक़्त ताईं रहिया ऐं अॼु ताईं अञा आहिनि। छाकाणि त उन्हनि में जेको आहे ड्रामनि में इस्लाह हुई, उन्हनि ड्रामनि में हिकिड़ो सबक़ु हो, उन्हनि ड्रामनि में हिकिड़ो इनकलाब हो, उन्हनि ड्रामनि में हिकिड़ी जागरता हुई ऐं उहा मोहम्मद सिद्दीक़ जेका आहे जाखोड़ करे उहे ड्रामा पेश कया। आर्ट सर्किल जेको आहे उन्हनि जा बुनियाद विधा ऐं उनखां पोइ मोरे जे फ़नकारनि खे मोरे जे उन्हनि फ़नून लतीफ़ा सां तालुक़ु रखंदड़ दोस्तनि खे हिमथायो, उनखे प्रमोट कयो। त हुनजी सॼी ज़िंदगी जेका आहे उहा इन जदोजहद में रही।